जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों, अॼु जयपुर शहर के अंदर बनी पार्क में स्थित श्री अमरलाल साहिब मंदिर के बारे में ॻाल्हि कंदासीं। जी हाँ दोस्तों, इन मंदिर के बारे में कुछ तव्हांखे अद्भुत जानकारी असां ॾींदासीं कि इन मंदिर की स्थापना कॾहिं थी ऐं कीअं थी। जी हाँ दोस्तों, इहो जेको वीडियो जे माध्यम सां तव्हां विशालकाय मंदिर ॾिसो पिया, इहो बनी पार्क के अंदर स्थित अथव। इन मंदिर जो नालो अथव श्री अमरलाल साहिब मंदिर। दोस्तों, अगर ॻाल्हि करूँ इन जी स्थापना जी, त इन जी स्थापना थी हुई 1958 में। जी हाँ दोस्तों, 1958 में 1947 में बंटवारो थियो। उन खां पोइ असांजा बुज़ुर्ग हुआ जेका जयपुर शहर के अंदर सिंधी कैंप जो मतिलबु आहे कि उते कैंप लगाया विया हुआ ऐं उते उन्हनि खे रोकियो वियो हो सिंधियुनि खे। उन खां पोइ कई ॼणा पंहिंजे पैसनि जे माध्यम सां छोटी मोटी ज़मीन मकान इत्यादि वठी करे रहण लॻा ऐं कुझु माण्हुनि खे गवर्नमेंट जी तरफ़ां छोटी मोटी ज़मीन अलॉट भी थी हुई। तो दोस्तों, उन टाइम ते बनी पार्क एतिरो वसल कान हो, बिल्कुलु जेकी चीज़ बंजर ज़मीन हुई। उन टाइम ते असांजे सिंधी भाउरनि या दोस्तों सिंधी बुजुर्गनि सिंधी भाउरनि इन जी सभिनि खां पहिरीं ॿुधाइनि था जयपुर जो पहिरियों मंदिर आहे जंहिंजी स्थापना थी हुई 1958 में। जी हाँ दोस्तों, इन मंदिर की स्थापना जे पुठियां सभिनि खां वॾो जंहिंजो हथ उहो हो श्री अमरलाल ट्रस्ट रजिस्टर्ड। जी हाँ दोस्तों, श्री अमरलाल ट्रस्ट। इन ट्रस्ट की स्थापना थी हुई 1945 में सिंध में। जी हाँ दोस्तों, 1945 में सिंध में इन ट्रस्ट की स्थापना थी ऐं इन ट्रस्ट के इन लाइ करे ठाहियो वियो कि जेका भी झूलेलाल साईं जा मंदिर इत्यादि आहिनि उन में ये योगदान कंदा। लेकिन 1945 में 1947 में थियो बंटवारो, त उन ट्रस्ट के असांजे सिंधी भाउरनि बुजुर्गनि ट्रस्ट के तोड़ियो कान। उहो हिंदुस्तान में आई। हिंदुस्तान में अचण खां पोइ जेको सभिनि खां वॾो जेको कमु चइजे हुन अमरलाल ट्रस्ट इहो ई कई कि बनी पार्क जे अंदर भगवान श्री झूलेलाल साईं जे मंदिर जी स्थापना कई। जी हाँ दोस्तों, उन अंदर सिंधी जेका भामाशाह हुआ भाउर हुआ जेका भी कणो फुलियो उन पंहिंजो योगदान कयो। ऐं तव्हां ॾिसी था सघो केतिरो न सुठो, केतिरो न सुहिणो ऐं केतिरो न मस्त इहो मंदिर ठहियलु अथव। तव्हां ॾिसी था सघो ॾाढो ई ज़ोरदार रूप सां ई ठहियलु अथव। इन में सभिनि खां पहिरीं नंढी मूर्ति जेकी असां तव्हांखे ॾेखारियूं पिया फुआरे अंदर स्थित आहे, उनजी स्थापना थी। उन खां पोइ जीअं जीअं समय निकिरंदो वियो ऐं सिंधी वापसि स्टेबल थियण लॻी आहे, पंहिंजे पेरनि ते बीहण लॻी आहे, छोकी सिंध का जेॾी महिल हिंद में आया हुआ त उहे ज़ीरो ते थिया हुआ। कमुकार धंधा इत्यादि सभु छॾाइजी विया हुआ। हिते नए सिरे सां उन्हनि पंहिंजी शुरूआति कई। पोइ जीअं जीअं सिंधी भी पंहिंजे जेका चीज़नि खे पेरनि ते बीहण लॻा ऐं सुठो उन्हनि जी आमदनी थियण लॻी त इन मंदिर खे धीरे धीरे विकसित करण लॻा। ऐं अॼु तव्हां ॾिसी था सघो कि जयपुर शहर जे अंदर ॾाढो ई सुठे नमूने ई मंदिर ठहियलु अथव। अंदर जी मूर्तियुनि जी ॻाल्हि करियूं त तव्हां ॾिसी था सघो सभु फ्रेमिंग में आहिनि, चाहे शंकर भॻवान जी हुजे, चाहे कृष्ण भॻवान जी, चाहे राम भॻवान जी, चाहे भॻवान हनुमान जी हुजे। हर मूर्ति खे हिकिड़ी फ्रेमिंग में पैक करे वियल आहे ऐं सुबुह शाम नियमित इन जी आरती इत्यादि भी थींदी आहे। ऐं तव्हां ॾिसी था सघो केतिरो विशालकाय हॉल ठहियलु आहे ऐं केतिरे न सुठे नमूने सां इनखे ठाहियो वियो आहे ॾाढी दिलि सां। ऐं जॾहिं कॾहिं तव्हां हिन मंदिर में ईंदा त तव्हांखे हिकिड़ी विचित्र शांति जो अनुभव थींदो। जी हा दोस्तों, तव्हां ॾिसी था सघो वीडियो जे माध्यम सां केतिरो न सुठो इहो मंदिर ठहियलु आहे। ऐं जॾहिं कॾहिं तव्हांजो चक्कर लॻे तो जयपुर वासियुनि खे ख़ासि असां निवेदन कंदासीं हिकु दफ़ा हिन श्री अमरलाल मंदिर में तव्हां ज़रूरु ईंदा ऐं तव्हां ॾिसंदा केतिरो न सुठे नमूने सां ठहियलु अथव इहो मंदिर। जी हाँ दोस्तों, इन प्रकार जी जानकारी असां तव्हांखे ॾींदा रहंदासीं। असांजे सिंधी समाचार यूट्यूब चैनल ते ॾिसंदा रहो ऐं सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब ज़रूरु कजो। जय श्री झूलेलाल।